इन ते ही सत्संग ये जो कण कण में कण भी ऐं में भी नाहे चवण में अचे थो, बाक़ी हो हिकु हिकु बस उनखे पाण सां जोड़णो आहे। इहा ई भक्ति आहे, इहो ई ध्यानु आहे। मार्ग ॿ आहिनि। मां हिकिड़ो गीत नंढड़ो सो चई करे तंहिंखां पोइ थोरो सत्संग। जन्म जन्म का बिछड़िया मिलिया, साध कृपा ते सुख हरिया, साध कृपा ते सुख हरिया, सुमत पाए नाम ध्याए, सुमत पाए नाम ध्याए, सदा सदा हर मेला जियो, मन पीवे सुन शब्द विचारा, झिम भर से अमृत धारा, अमृत धारा। सब कुछ घर में बाहर नाही, सब कुछ घर में बाहर नाही, बाहर डोले भरम भुलाई, बाहर डोले भरम भुलाई, गुरु प्रसादी जिन अंदर पाया, गुरु प्रसादी जिन अंदर पाया, सु अंदर बाहर मेला जियो, मन पीवे सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा। जल संग जो जल समाया, त्यों ज्योति संग ज्योत मिलाया, कहो नानक भ्रम कटे किबाड़ा, कहो नानक भ्रम कटे किबाड़ा, बहुर न होए चोला जियो, मन पीवे सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा। तव्हां प्राय हिकु गुरु नानक जो फोटो ॾिठो हूंदो। गुरु नानक त कंहिं न ॾिठो हिते, छो जो उन काॾे 600 साल थी विया गुरु नानक खे। बाक़ी गुरु नानक जो हिकु फोटो सदाईं तव्हां ॾिठो हूंदो, हथ ऐं पहिरीं अनुभूति गुरु नानक खे जेॾी महिल थी हुई, जवानी अवस्था हुई, जेको गुरु नानक पंहिंजे अंदर में सॼो खेल थी तुंहिंजे अंदर सां ही, हिक खे छॾे माण्हू सभु ॿाहिरि थो करे। पहिरियों पंहिंजे अंदरि, चाहे गुरु नानक हुजे, चाहे रविदास हुजे, चाहे मीरा हुजे, चाहे कबीर हुजे, चाहे बुद्ध हुजे, चाहे महावीर हुजे, इन्हनि जा नाला मां इन करे खयां छो जो इन खां पहिरियों जेके अवतार थिया तॾहिं ज़मानो ॿियो हुयो। मां चवां हे जेके बि मां नाला खयां, इन्हनि जो हिकु ई कमु हुयो, कॾहिं बि हथ में
काई भी अहिड़ी हिंसक शइ, हिंसक पहिरियों ज़माना अहिड़ा हुया जो अवतारनि भी चक्र खयों, सुदर्शन चक्र कृष्ण खयों, राम धनुष खयों, परशुराम कुहाड़ो खयों, जैसां इंसान मुआ हुया। पर हे जेके मां नाला खयां, गुरु नानक खां कबीर, रविदास, बुद्ध, महावीर, अॼु भी अगर उनके कोई समझे, उन्हनि जो ज्ञान ही इहो हुयो, अंतर बसै न ॿाहिरि जाए। कॾहिं इन्हनि खे तव्हां हथ में काई अहिड़ी शइ न खई हूंदी जेकी हिंसा थी। आया इहे ई अगला जेके हुया कृष्ण राम, वरी समय सां वरी इहे ई आया। उहो आहे त हिक मां ई सभु थियो आहे। उन्हनि ॾिठो त इहा हिंसा, याने माण्हू मरे। अॼु बि मां सभिनी खे चवां, धर्म जे नाले ते अगरि काई हिंसा थी थिए, जेके अॼु हाणे 8-10 ॾींहं पहिरियों, अञा 5-6 ॾींहं थिया हूंदा, ॿुधोसीं हेॾे हेॾा माण्हू 44 माण्हू मरी विया। ऐं धर्म जे नाले ते इहो धर्म आहे ई न। जिते हिंसा थिए ऐं काई बि युद्ध, काई बि अगरि धर्म युद्ध था चवनि त काई बि युद्ध धर्म जी थींदी ई न आहे। धर्म जी युद्ध काई न थिए। धर्म आहे छा? धर्म आहे जेको सभ में व्यापक आहे, परमात्मा हिकु, हिकु ही सब में एक ही नूर समाया, एक वही भरपूर समाया, ध्यान का अनमोल खजाना हर कोई। मतलब ये न सोचो ये फोन हिते कोई न करे, प्लीज़ हिते न, फोन बंद कर छॾिजो, जंहिंजी बि चालू हुजे, ॿाहिरि वञी भले ॻाल्हाए। धर्म जे नाले ते हिंसा तो वो धर्म ही न आहे। असली धर्म आहे पहिरियों माण्हू पाण खे सुञाणे। ऐं ध्यानु ईअं न सोचिजो त कबीर खे, गुरु नानक खे, महावीर खे, या मीरा खे, या रविदास खे थियो, उन्हनि खे ई थियो। इन में कोई भी ईअं न आहे त उनखे थियो असांखे न थी सघंदो। परमात्मा हिन में ॿियाई रखी ई कान्हे। जेतिरी प्रेम ऐं ध्यान जी ॻाल्हि उन्हनि में ही, हिकु रती बि असां में घटि न आहे, असां में घटि न आहे। पर ध्यानु त सभिनि जो आहे, ध्यानु सभिनि जो आहे, स्त्रीअ जो बि आहे, पुरुष जो बि आहे, ध्यानु सभिनि जो आहे। पर ॿिया मार्ग जेको आहे उहो सभिनि जो पंहिंजो पंहिंजो आहे। ग़लति मार्ग ॾे ध्यानु आहे त उहा शइ न मिलंदी। ध्यानु सभिनी खे आहे, सभिनी खे, प्रेम बि सभिनी खे आहे। हाणे प्रेम जी ऊर्जा तुंहिंजी काॾे थी वञे? अखियूं ॿूटे करे ॾिसजांइ, या हूंदे धन में, या हूंदे यश में, या ज़ाइफ़ुनि, सॼो ध्यानु शरीर में, शरीर में न, पंहिंजे में त छॾ, ॿिए में। ऐं मन माण्हूअ जो, मर्द जो मन में, सॼो ॾींहुं मन में पियो थो वीचार करे, अतीत जा, भविष्य जा। ध्यानु त उहो बि आहे, पर तुंहिंजो ध्यानु ग़लति आहे। माईअ जो बि ध्यानु ग़लति आहे। माई बि, हाणे मां हिते वेठो आहियां, सत्संग कंदो आहियां, ऐं काई माई हीअं संभरी करे अचे, सभु जेके मां ॾे निहारियो था सभई ॾिसिजो उन ॾे निहारींदो। ऐं मुंहिंजो इहा सालनि खां वठी मां बि सत्संग कयां थो। काई बि नंढी नेटी ईंदी माई, कपिड़ा ऐं सोन, भेण तव्हांजो सत्संग थी ॿुधे,
गुम थी वई, छा पातल अथसि ऐं उनखे यादि बि बिल्कुलु यादि, इहा आई ड्रेस वरी पाए आई त चवंदी उन ॾींहुं पाए आई पर्स जे सत्संग में, हाणे लखो वटि बि आई पाए आई आहे तॾहिं मुईअ खे हिकु, ऐं मर्द खे पुछी त मर्द खे काई ख़बर कान्हे इहा, ध्यानु त हिते तुंहिंजो बि आहे हुनजो बि आहे, पर हुननि जो ध्यानु काॾे हुयो, हो काॾे चढ़ी विया, उन्हनि जो ध्यानु हिक ई शइ में हुयो, हिकु। इहो बि न सोचिजो त कृष्ण अलॻि आहे, राम अलॻि आहे, मोहम्मद अलॻि आहे, जीसस अलॻि आहे, बुद्ध अलॻि आहे, महावीर अलॻि आहे, अरे अलॻि कोई बि न आहे। ऐं माण्हू केॾी महिल पूजा कंदा आहिनि त अलॻि अलॻि अगरबत्ती ॿारे करे अलॻि अलॻि मांगू कंदा आहिनि, ऐं काथों पूरी न थी त उन देवी देवता जो मुंहुं वरी हिन पासे करे छॾींदा आहिनि, वरी नाहक था कयो भाई, इन में बि ईअं अलॻि अलॻि। परमात्मा अॼु जीअं सही सत्संग सम्झो त परमात्मा कोई आहे ई कान, तव्हां जीअं सम्झंदा आहियो परमात्मा कोई बि कान्हे, कीअं कान्हे पर ध्यान सां ॿुधिजो। ईअं ई अखर मां चया हा, तेली बांदा में हिकिड़ी माई सभिनी खे पई चए, बाबा चए थो भॻवानु आहे ई न, अरे ॿुधई सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि, ॿी न ॿुधई, जी हाणे मां चवां थो ईअं परमात्मा कोई कान्हे, यानी कीअं हीअं जीअं मां वेठो आहियां ईअं परमात्मा कोई बि न आहे, कोई न परमात्मा तुंहिंजे साम्हूं ईंदी, कोई परमात्मा कान्हे। अॼु सम्झजांइ परमात्मा कोई व्यक्ति आहे ई न, कीअं परमात्मा व्यक्ति थी सघंदो, हिकु व्यक्ति हेॾी तू समर्थ अकथ अगोचर जीअ पिंड सब तेरी रास, राम तेरे सुख पाया सदा नानक की अरदास, कुदरत की मन जानिए वड्डा बेपरवाह कर बंदे तू बंदगी जिच्चर घट में सा, तू काहे डोले प्राणियां तुझे राखेगा सृजनहार, जिन पैदाइश तू किया सोई दी आधार, जिन उपाई मैदनी सोई करदा सार, घट घट मालिक दिलां दा सच्चा परवरदगार। त इहो माण्हू थी सघंदो, तू समर्थ अकथ अगोचर, अगोचर छाखे चइबो, जंहिंखे न हथ आहिनि न पेर आहिनि, हीअं भॻवानु कोई कान्हे, कोई बि परमात्मा ईअं कान्हे। परमात्मा खे सम्झणो थी त परमात्मा हिकु, मां बार बार सभिनी खे चवां जी गुरु नानक हीअ उंगली खई आहे, एक ओंकार, हिकु ही हिकु। हाणे ईअं चवंदव अंदर में तव्हांखे तर्क अची सघे थी, स्वाभाविक आहे, अगरि तर्क आहे त वरी सम्झजांइ तूं खोज में आहीं, सिर्फ़ु तूं ॿुधी ऐं छॾे ॾिने बसि रोटी खाई हली वई आहियां, इहे जेके पेर खणी आई आहियां उहे कंहिं कम जा न थी, तर्क अची वियो हिकु, हेॾो कीअं थी सघंदो, हे त तव्हां हिते माण्हू 200 खनि वेठा आहियो, 200 250 300, हिते जो 14.5 अरब विश्व जी आबादी, हे त माण्हू जिन ॼातो आहे उन्हनि चयो आहे हाथी किवलीअ में हिकिड़ो ॿियो बणियो ई नाहे, अंडज जेरज सेतज उतभुज, अंडज जेरज सेतज उतभुज, सभ में अंडे जी जूण, जेरे जी जूण, धरतीअ खे फाड़े करे जूण, अंडज जेरज ऐं पसीने जी जूण, एॾियूं 84 लख योनियूं, उन्हनि में हिकु अंडज जेरज सेतज जोई उतभुज में पिण व्यापे सोई, अंदर ॿाहिरि आहे उहो ई जंहिं धर्मो नाम धरिया। अॼु इहे जेको मूंखां सत्संग निकितो थिए
इनखे चइबो आहे यथार्थ। जीअं आहे हिकिड़ा सत्संग थींदा आहिनि रोचक, बसि मां ई कहाणियूं चुटकुला खणी विया, तव्हांखे मन खे मज़ो अचे, उहो थींदो आहे रोचक ज्ञान। ऐं हिकिड़ो थींदो आहे भयानक, तव्हांखे भव ॼाण, ग़लति कंदव मथे तव्हांखे नर्क मिलंदो आहे, मथे तव्हांखे शीखूं पवंदव, अखियुनि में शीखूं विझंदे, पेट मां काती कढी हुन पासे कढंदव, जीअं ॾेखारींदा आहिनि पकोड़े वांगुरु तरींदव। वरी ईअं हिकिड़ो ॼणो ॿुधाए पियो, चए पियो हुते थधि में रखंदव ऐं तव्हांखे बर्फ़ में विहारींदव ऐं तव्हांजा ईअं ॾंद कट 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 कंदव, तव्हांखे ॾकाईंदव। हिकिड़ी माई उथी आई की मूंखे ॾंद त कान्हनि, की नकली ॾींदे। हाणे अहिड़ो कोई भॻवानु आहे न, न मथे कोई नरक आहे, न मथे कोई नरक आहे, न मथे कोई भॻवानु आहे। मथां ईअं भरमनि संसन में पई, कोई मथे भॻवानु, कोई स्वर्ग में वेंदो, कोई नरक में वेंदो। कोई स्वर्ग नरक मथे आहे न, स्वर्ग बि इते आहे, नरक बि इते आहे, इते आहे। अंदरि तूं पंहिंजो पाण खे ॾिस, तूं किथे आहे, स्वर्ग में आहे की न नरक में आहे। विचलित आहे, परेशान आहे, बेचैन आहे, अंदर में क्रोध थी, तो कहिड़ो नरक आहे? आनंदित आहे, आनंद ई आनंद। आनंद हिकिड़ो, उनजो कोई तोड़ कान्हे को, आनंद जो तोड़ कान्हे। सुख जो तोड़ आहे दुख, सुख हूंदी त दुख बि ईंदे, ॾींहुं आहे त राति आहे, माई आहे त मर्द आहे, पर आनंद जो कोई तोड़ कान्हे। तीअं ई परमात्मा जो बि कोई तोड़ कान्हे। परमात्मा अखर मां चवां थो, उनजो नालो भी कान्हे। परमात्मा कोई पुरुष भी कान्हे। तव्हां कंहिंखां बि हिते वेठा हूंदो, कंहिंखां बि पुछंदुसि भॻवानु केरु आहे, तव्हां सिधो पुल्लिंग में हली वेंदव, छो जो तव्हांखे दिमाग़ में घुसड़े घुसड़े माण्हुनि ॾिनो आहे त परमात्मा कोई पुरुष आहे। कोई परमात्मा पुरुष आहे त स्त्री काॾे वेंदी? स्त्री ॾोह कयो छा? ऐं जेकी स्त्री जननी, जंहिंमां पैगंबर निकिता, जंहिंमां तीर्थन करण निकिता, जंहिंमां अवतार निकिता, त स्त्री कुझु बि न। यानी परमात्मा कोई पुरुष आहे? कोई परमात्मा पुरुष कान्हे। परमात्मा अगरि आहे त अधु पुरुष आहे, अधु स्त्री आहे, अर्ध नारेश्वर। पर उनजो कोई फोटू कान्हे को। इहो हिकिड़ो प्रतीक हिंदुनि जो फोटू आहे। पुराणे ज़माने में कैलेंडर में ॾेखारींदा हुआ अधु शिव अधु पार्वती, पर ईअं बि परमात्मा नाहे। सभिनि जे अंदरि जेकी आत्मा आहे, या माउ मां बि आहे, पीउ मां बि आहे। तुंहिंजी आत्मा में इहे ॿई, मुंहिंजे में बि इहे ॿई, ॿिन्ही खे मिलाए इहा हिकु ॾिसण जी शइ न आहे, इहा अनुभूति, अनुभूति यानी अनुभव करण जी शइ। परमात्मा खे यादि कोई नाले सां राम 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 कंदे त तूं सोचो त मां परमात्मा खे जपियां थो। परमात्मा जो अगरि तोखे स्मरण या यादि, त परमात्मा जी यादि आकारनि में निराकार, रूपनि में अरूप, नामनि में अनाम, इहो व्यापक परमात्मा। तुंहिंजी माउ, तुंहिंजी भेण, तुंहिंजी ज़ाल, तुंहिंजो पुटु, तुंहिंजो ॾाॾो ॾाॾी, ही जेकी बि माण्हू आहिनि, अगरि ईअं तुंहिंजी अंदरि दृष्टि थी वेह, सब में सच्चा एको सोई, तिसका किया सबो कुछ होई। हुकुम पशाने सो एको जाने, बंदा कहिए सोई। सब में, मां चवां जे ईअं दृष्टि थी वे त तुंहिंजो घर ई मंदिर आहे। ईअं दृष्टि थी वे तुंहिंजो दुकान मंदिर आहे। मां चवंदो आहियां पोइ दुकान न आहे। माण्हू वेंदा आहिनि दुकान ते मुआ मुआ वेंदा आहिनि, मरियल मरियल, ऐं घुमणु वेंदा आहिनि हीअं। अरे दुकान ते हीअं छो थो वञे पियो? बोझ दुकान ते वञी हीअं खिलंदो, मंदर ते थो वञा। ऐं हे मायूं जेको कमु कनि थियूं घर जो,
सिर्फ माई न अची। हाणे हिकिड़ो वीडियो आयो न टिकटॉक में, माई दरवाजो खोले थी, गानो थो अचे, तुमको जो ना देखूं मेरा दिल घबराता है, वो बुहारो खणी थी अचे थी, तोखे नथी ॾिसां त मुंहिंजो दिलि घबराए थो, या तूं न अचे त। माई वेठो मूं त सुबुह जो माईअ जी फोन आई, वॼे पई, ॾिठो मां लिखियलु हो कामवाली, चयोमांसि फोन करणु, कामवाली जी थी चई न खणंदीमांसि। मां छो चवंदी मुई न ईंदी मां उन ॾींहुं मां वेठो हुउमि, चयसि पई मुई नहीं आई तो फोन क्यों नहीं किया। हाणे फोन आई थी त खणे नथी पई, चई न खणंदीमांसि, चवंदी न ईंदमि। ऐं बेईमानी ॾिसो था, माई न अचे तंहिंजो मतिलबु त तुंहिंजो घर बि मंदरु कान्हे को, तूं मंदर में अलॻि सां पूजा कंदी आहीं काई, जेके चवंदा आहिनि एडिशनल, अलॻि सां काई पूजा कंदी आहीं। मां चवां अगरि तूं सही सम्झे ज्ञान खे, सची पूजा थी सुबुह जो उथी करे, तूं अगरि घर में लॻी वञ, न अचे त न अचे, माई डस्टिंग आहे, रोटी आहे, सनानु आहे, अञा कपिड़ा धोइणा आहिनि, प्रेस करणा आहिनि, तूं सोचियो केरु थो खाए, केरु थो पाए, केरु थो वेहे, घर में केरु थो रहे। घणा माण्हू घर खे ईअं सजाए वेहंदा आहिनि, हिकिड़ी माई, मां हुन वटि महिमान हुउमि घर में, जेकी माई घर में ॻाल्हाए, कोई बि अचे, अरे हीअं न कर, सलवट अची वेंदी, हीअं न कर, हीअं न वेह, हीअं न कर, हूअं न कर, हिनखे होॾे न रख, होॾे न। अरे घर बिना ॾेखारण जे लाइ की न रहण जे लाइ, वरी खणी ठाहे न। असर मुड़ुस खे बि डांटे, पुट खे बि डांटे, हीअं न कर, हीअं न कर, हिन में सलवट अची वेंदी। अरे हे घर असांजे लाइ आहे की न असां घर जे लाइ? घर असांजे लाइ आहे, उनजी सफ़ाई कर, बार बार कर, बार बार कर, पूजा थी। तव्हां खणंदव लोटो, सोचींदी इहा पूजा आहे, ऐं जेको घर में जीतो जागतो पति वेठो आहे, पुटु वेठो आहे, धीउ वेठी आहे, उन्हनि खे चांहि खपे, चए बीह मां चांहि थी पाणी चाढ़े अचां। अरे उनखे चांहि ॾे भेण, वेठो आहे हुते, असली भॻवानु तुंहिंजो वेठो आहे, ऐं वरी तूं वञे थी ॿिए हंधि। तव्हां घर खे अॼोको सत्संग सम्झंदव, इहा छोकिरी बि जंहिंजी शादी आहे, हाणे इहा छोकिरी सुभाणे अथसि न शादी, वेंदी पंहिंजे घर, असली मंदिर, ऐं इहो हुनजो चाहे प्रैक्टिस करे, चाहे छोकिरी डेंटिस्ट आहे, मूंखे ख़बर आहे, ॾंदनि जी डॉक्टर आहे, इहा प्रैक्टिस बि करे थी, भावना सां करे। मूंखे हिकिड़ो ॼणो डिस्पेंसनरी जी उद्घाटन में डिबी न कटराई डॉक्टर, मां कटी वरी अंदरि वियुमि, चई बाबा अहिड़ी आसीस कयो जीअं मुंहिंजी डिस्पेंसनरी हले। मां ग़लति थी ॻाल्हायां, चई छो? मां तुंहिंजी मर्ज़ी आहे, मां माण्हू बीमार थियनि, मां चवां भॻवानु हिन जी डिस्पेंसनरी हले, ख़ूब हले, खोड़ माण्हुनि खे दस्त थियनि, उल्टियूं थियनि, तोॾे अचनि। हे मूंखां कीअं तीअं चवराए, चई बाबा मां कीअं चवां बाक़ी? मां ईअं न चओ, हीअं चओ, मां वटि जेको अचे ख़ुशि थी वञे। इन छोकिरीअ खे बि चवां, छोकिरीअ खे बि चवां, प्रार्थना अंदर में अगरि करें, ईअं न चइजांइ भॻवान माण्हुनि जा बिना ॾंद ख़राबु थियनि, सूर थियनि, सुबुह राति ॾींहुं ॾंद जो सूर अहिड़ो जो मां चवां किनो ॾंद जो सूर, ऐं तूं प्रार्थना अगरि करे माण्हुनि खे ॾंद में सूर पवे, मां ॾे अचंदी त ग़लति। मां वटि जेको अचे, चाहे पिणस बि डॉक्टर आहे, पिणस डॉक्टर आहे, छोकिरी डॉक्टर आहे, ॿुधो आहे हिन जो घर ई डॉक्टर था थियनि पिया, सभु पढ़नि था, अॼु इहे सभु वेठा आहिनि, सभिनी खे चई छॾियां, ईअं न, तुंहिंजी डॉक्टरी तॾहिं आहे जॾहिं तूं प्रार्थना करी, हे मुंहिंजा प्यारा प्रीतम, हे मुंहिंजा प्यारा, मां भॻवान जो नालो नथो खणां पियो, जीअं मां हुन जो नालो खणां त वरी द्वैत थी वेंदो। प्रीतम चवांसि, प्यारो चवांसि, महबूब चवांसि, अगरि मां नालो खणंदुमि
तो वरी हिंदूअ जो थी वेंदो, इस्लाम जो थी वेंदो, वरी अलॻि अलॻि थी वेंदा। उहो महबूब आहे, उहो प्यारो आहे, इहो प्रीतम आहे, महबूब मुंहिंजा मुहिड़ो न मटिजां, महबूब मुंहिंजो प्यारो। इन करे ईअं चऊं था, असां हिंदू धर्म में असांजो प्राय जेकी भक्ति आहे, इहा असांजी भक्ति आहे स्त्रीन, प्रेम आहे स्त्रीन, स्त्रीअ में प्रेम आहे। ऐं असां सभु उन जूं स्त्रियूं आहियूं, सभु, चाहे मर्द चाहे ज़ाइफ़। उहो कोई आहे कान, व्यक्ति न आहे, भाव में माण्हू। जेको गीत बि राजा वरी चवंदी आख़िरी में, हाणे ई चवां, हाणे आयो आहे, धीरे धीरे मचल ऐं दिले बेकरार, भाव सां, प्यार सां उनखे यादि थी करे उल्हाना ॾे थी, धीरे धीरे मचल ऐं दिले बेकरार, कोई आता है यूं तड़फ के न तड़फा मुझे बार बार, कोई आता है धीरे धीरे मचल, उसके दामन की खुशबू हवाओं में है, उसके कदमों की आहट फजाओं में है। उन महबूब, उन प्यारे प्रीतम, मां बार बार चवां, कोई वो माण्हू न आहे, भाउ असांजो प्यारो प्रीतम। नालो खणंदुमि वरी तव्हां हली वेंदव द्वैत में। ही प्यार जा नाला, प्यारो आहे, प्रीतम आहे, इनखे नालो नथो खणा पियो। उसके दामन की खुशबू हवाओं में है, उसके कदमों की आहट फजाओं में है। इन तो स्त्री, मर्द भी भाव में, जी स्त्री सिंगार जंदी आहे, ते मर्द भी अंदर में स्त्री ठही करे जीअं प्रेम जी भक्ति करणी थी, त जेसि ताईं तूं स्त्री न ठहियो आहे, जेसि ताईं गोपी न ठहियो आहे, न थी सघंदी। हिते तोखे स्त्री ठहिणो आहे, बिल्कुलु पाण खे चओ मां स्त्री आहियां, हो मुंहिंजो प्रीतम आहे, हो मुंहिंजो प्यारो आहे। जीअं ॾहनि गुरनि, गुरु नानक, गुरु अंगद, गुरु अमरदास, गुरु रामदास, गुरु अर्जन देव, पाण खे छा सॾायो आहे? महला। महला पहला, महला दूजा, महला तीजा। कबीर भी पाण खे स्त्री चयो आहे, चए थी मां स्त्री आहियां, हो मुंहिंजो प्यारो आहे। लिखा लिखी की है नहीं, देखा देखी बात। मतलब मां उन जी दुल्हन आहियां, हू मुंहिंजो प्यारो आहे। ईअं भक्ति अगरि करें, उहो प्यारो कोई ॿाहिरों ईअं न त गहनाऊं साड़ियूं खणी करे ईंदी जीअं ईंदा आहिनि ॿिया, उहो ॿाहिरों ईंदी न, उहो हिते ई वेठो थी, भाव में, प्रेम में, विरह में। विरह चइबो आहे विछोड़े में, विछोड़ो। अञा मां न मिलियो आहियां, अञा न मिलियो आहियां। केॾी केॾी महिल त अहिड़ो माण्हू तपी वेंदो आहे, पर पोइ ते पीर करणु लॻंदो आहे, चवंदो आहे अलाए भॻवानु आहे बि अलाए न आहे बि। हिते गुरूअ जी ज़रूरत आहे। गुरू चवंदे न, पोइ हिते न थिजा। ऐं जेको सचो वरी भक्त आहे, चवंदो अगरि नथो थिए, अञा मूं में काई कमी आहे, मूं में काई कमी आहे जो न थियो आहे। विरह में माण्हू जेके पहिरें ज़माने में विरह में तड़पिया, असली चवनि पिया अलाए आहे अलाए न। दुविधा में दो गए, माया मिली न राम। हेॾो संसार बि छुटंदो वियो, हेॾो राम जी ख़बर पई ई कान थी उहो आहे या न आहे। पर तूं लॻल आहे, लॻी रहूं। जॾहिं पाणी 100 डिग्री ते चढ़ंदो आहे त बाफ़ ठहंदो आहे,
तुझे भी अंदर मीरा में भी, कबीर में, रवदास में, चेतन महाप्रभु, ये जेके भी विरह में तड़पिया पोइ उन्हनि खे मिलियो। उन्हनि खे मिलियो त असांखे न मिलियो, असांखे बि मिलंदो, पर असांजो ध्यानु आहे किथे? अलॻि अलॻि भॻवान, कोई अलॻि भॻवान आहे ई न, हिकु ई आहे। पोइ उनखे प्रीतम प्यारो चऊं, असां स्त्रियूं ठहूं। असांजे हिंदुनि जी प्राय भक्ति इहा ई आहे। वरी हिकिड़ा सूफ़ीन, उहे वरी पाण खे पुरुष सम्झंदा आहिनि, हुनखे स्त्री प्रेमिका, हो उन सां पाईंदा आहिनि। आहे त ॿिनि जो खेल, स्त्री ऐं पुरुष। मां चयोमांव ॿिन्ही खे मिलाए त परमात्मा। भाव आई, भाव सां मिली हिकु थी वञे, सम्झ जाए पहुची वञे। त हे भाव में छा थी चए? उसके दामन की खुशबू हवाओं में है, उसके कदमों की आहट फजाओं में है। मुझको करने दे 16 सिंगार कोई आता है, धीरे धीरे मचल। मुझको छूने लगी उसकी परेशानियां, थोड़ी थोड़ी झलक झलक। मुझको छूने लगी उसकी परेशानियां, दिल के नजदीक बजती है शहनाइयां। मुझको छूने लगी उसकी परेशानियां, दिल के नजदीक बजती है शहनाइयां। मेरे सपनों में उनजी प्यार जी ख़बर थी पए, तॾहिं बि तड़पे थी, अञा न आयो आहे। पोइ वरी उल्हानो थी ॾे। भक्त ही भॻवान सां विढ़ंदो आहे, बाक़ी कंहिंजी हिमत न आहे। उनखे ख़बर आहे केॾी केॾी एॾो तड़पाए थी, एॾो तड़पाए थी। पोइ वरी छा थी चए? रूठ कर पहले जी भर सताऊंगी मैं, ये असलियत। पर उन सां कहिड़ा लेख आहिनि? रूठ कर पहले जी भर सताऊंगी मैं, जब मनाएंगे वो मान जाऊंगी मैं। दिल पे ऐसे में आता है, कब इख्तियार कोई आता है, धीरे धीरे मचल है दिले बेकरार कोई आता है। यूं तड़फ के न तड़फा मुझे बार बार कोई आता। मता ये समझो त काई पुरुषा काई माइया। हाणे मीरा सेज पे सजाए, सपने में रोज तो के पाया, तुझे अचण लाइ सेज सजाया, सपने में रोज तोखे पाया। तोखां सवाइ मुंहिंजो नाहे जीअण बाबल, पल पल मां तोखे पुकारिया। मुंहिंजो निकिरी वञे न दम, मुंहिंजो निकिरी वञे न दम, सजण तुंहिंजूं बाटूं निहारिया पई। ओ बाबल तुंहिंजूं तूं निहारिया पई, अच बाबल पंहिंजे घर, अच बाबल पंहिंजे घर, सजण तुंहिंजूं बाटूं निहारिया पई। ओ ढोलर तुंहिंजूं बाटूं निहारिया पई, मुंहिंजो सोनो पयो आंगण, मुंहिंजो सोनो पयो आंगण, सजण तुंहिंजूं बाटूं निहारिया पई। कोई आहे न इहे अखर जॾहिं अंग्रेज़नि ॿुधा, मूड़ न सम्झा पोइ सम्झाई कंहिं।
जगत गुरु तव्हां छा हो पिया चवनि इहा माई का पाण लाइ ईअं थी चए सेज सजाया पराए पुरुष जे लाइ इहा सेक्सी आहे चई बेवकूफ़ आहियो तव्हां उहा काॾे पहुची वई आहे जंहिंजो असली पात्र पूरो भरिजी वियो आहे शलकेस काॾे थी वई मीरा जीअं अगरि पूरे विश्व में जे कोई भक्त आहे त मीरा आहे वो छा वो पुकारे पई प्रेम में हुयो छा कृष्ण कलयुग जी 500 साल थिया आहिनि मां जे सही पुछो जे राधा कृष्ण लाइ चवंदा आहिनि तो राधा खां बि मीरा जो भाव प्रेम हृदय मीरा जो खुलियल वह गाए थी कर गीत मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई उन खां सवाइ ॿियो कोई आहे न पर कोई कृष्ण ईअं हुयो थोरी सिर्फ़ु प्रेम में असां बि प्रेम में अंदरि भाव कयूं असांजो आहे सभु छो जो गुरु नानक ग्रंथ साहिब में चयो आहे रन्ना से न चइजन रन्ना से न चइजन जिन मोह भतार रन्ना से चइजन जिन विछड़ियो करतार तो चाहे पुरुष हुजे चाहे स्त्री हुजे गुरु नानक जी वाणी आहे उहा रन है जंहिंखे प्यारो प्रीतम यादि न आहे एक भगत भगवान जय प्राणी के ना है मन जैसे सूकर स्वान नानक मानो ता है तन हिन जो अर्थ छा आहे अगरि जंहिंखे उहो प्यारो प्रीतम यादि न आहे उन जो शरीर सूअर ऐं कुते जो नाए महीने जा सलोक तव्हां ईअं ॿुधंदा आहियो मां सम्झंदा आहियां बसि ईअं प्रसाद वठी हली वेंदा आहिनि मां हिकु ई सलोक ॿुध तो मज़ो अची वञे स्वामी के ग्रह को सदा स्वान तजत नहीं नित नानक इह बिद हर भजो एक मन होई एक चित हरिय जो भजन कोई राम 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 न आहे हरिय जो भजन आहे उन जी याद चारों तरफ़ उहो ई आहे विछोड़े में अगरि विरह में बसि सिर्फ़ु पुकार निकिरंदी आहे उनजी पुकार पोइ कहिड़ी कहिड़ी माण्हू बीमार थी पवंदो आहे पोइ डॉक्टर वठी ईंदा आहिनि हिते हिन परसे जे भाउ डॉक्टर जी ज़रूरत कान्हे इन बीमारीअ में जेको हिकिड़ो भक्त ईअं चवंदा दवा कान थींदी मुंहिंजे दर्द जी दवा कान थींदी मुंहिंजे दर्द जी हकीमन खे कहिड़ी ख़बर मर्ज जी हकीमन के कहिड़ी ख़बर मर्ज जी उन्हनि खे ख़बर कहिड़ी बीमारिया उन्हनि खे ख़बर कहिड़ी बीमारिया बोलो मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार तुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार ॾेखार हकीमन के बेकार ॾेखार हकीमन के बेकार तुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार तुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार चरियो थी न चा पियो दर तुंहिंजे अॻियां चरियो थी न चा दर तुंहिंजे अॻियां क्षमा थी चला पियो मां तुंहिंजे अॻियां क्षमा थी चला पियो तुंहिंजे अॻियां क्षमा थी चला पियो मां तुंहिंजे अॻियां क्षमा थी चला पियो तुंहिंजे अॻियां अजब तो वॼाई ये झनकार ओ अजब तो वॼाई ये झनकार जो देखार हकीमन के बेकार ओ देखार हकीमन के बेकार जो
माण्हू वरी माला खणी करे राम 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 कुछ न थी। ये सही पुछे राम अखर चवण सां जी राम तोखे मिली वञे तेरनि मर्दनि खे चवां सुभाणे खां तव्हां दुकान ते न वञो, घर वेही करे चओ पैसा पैसा पैसा। ये डॉक्टर साहब भी वेही रहे थे घर, कोई मरीज ने न वञो, चाहे पैसा पैसा अची वेंदसि पैसा। राम चवण सां राम अची वेंदी, रोटी चवण सां बुख मिटिजी वेंदे, पाणी चवण सां पाणी प्यास मिटिजी वेंदे। न, पाणी पीअणो पवंदो आहे, रोटी खाइणी पवंदी आहे, पैसनि जे लाइ माण्हू कमाइण वेंदो आहे, जीअं परमात्मा खे जीअणो पवंदो आहे। परमात्मा जियो, चारों तरफ परमात्मा है। तुम्हारी माँ परमात्मा है, तुम्हारा बाप परमात्मा है, तुम्हारा बेटा, तुम्हारी बहू, तुम्हारा पति, इसमें बैठा हुआ है सब में। वो आकार नहीं है, वो निराकार है, वो रूप नहीं है, अरूप है, वो सब जगह समाया हुआ है। जितना तुम पुकारोगे, जैसे पुकार में तुम्हारे में श्रद्धा भरी हुई है, जैसे असहाय बच्चा डोली में सोया रहता है, उसको माँ की याद आती है, चल नहीं सकता, क्या करता है वो? रोता है, जोर से रोता है। कहीं भी माँ होगी आएगी, पुकार सुन के आएगी। जैसे ही जनरल माँ आ जाती है तो तुम्हारी माँ, लोग उस माँ बाप के लिए तरह तरह के कर्तव्य करते हैं, भूख निकालते हैं, पैर में चप्पल नहीं पहनते, केतरी गुलाटियां खाते हैं, भाई वो खुश हो जाएगा। अरे तुम्हारी माँ कभी खुश होगी? तुम ऐसे भूख निकालो, पैर में चप्पल न पड़ो, गुलाटियां मार के खाओ, या शरीर में भभूत लगाओ, या कांटों पे सो जाओ। देखो कैसे लोग कांटों पे सोए हैं, कोई कुछ कर रहा है, कोई कुछ कर रहा है, या कुंभ में। ऐसे हमारी माँ खुश होगी? वो बोलेगी मेरा बेटा खाए, पानी पिए, अच्छे से नींद करे, लेकिन उसको याद करे। लोग सोचते हैं भगवान दुखवादी है, भगवान दुखवादी नहीं है, भगवान सुखवादी है, आनंदवादी है। उसको आप कष्ट देखिए, उसको पाना चाहते हो, भूख निकालते हो, क्यों भूख? ये हमारा ये मंदिर है शरीर, इसको खाना दो, इसको खाना दो, भूख भूख ना निकालो। पैर में चप्पल पहनो, चप्पल नहीं पहनते 10-10 दिन। और एक आदमी तो मैंने देखा, जब 10वीं गई, 10वीं आई, 9वीं गई, 4 झोले लेके जा रहा था बाजार। मैंने कहाँ जा रहे हो? जी आज मैं मछली भी लूंगा, मटन भी लूंगा, मुर्गा भी लूंगा। अरे जी 9 दिन हमने दुर्गा, 10वें दिन मुर्गा। ये व्रत रख रहा है, ये व्रत रख रहा है, हिंसक चीज खाएगा। कोई मरेगा, उसको तुम मुंह में डालोगे और व्रत रखे हो, और तुम्हारा भगवान खुश हो जाएगा। 9 दिन तुमने मुर्गा साग सब्जी खाए, और 10वें दिन मुर्गा। ये पूजा नहीं है। कबीर ने कहा है, वेद कतेब कहो मत झूठे, झूठा जो न विचारे, जो सब में एक खुदाए कहत हो,
तूतों क्यों मुर्गी मारे। फिर किसी से पूछो भाई क्यों, बोलता न खाएंगे तो बढ़ जाएंगे। तुमने ठेका लिया भैंस को कम करना है, या बकरे न खाएंगे तो सिंग मारेंगे। अरे तुमने ठेका लिया, तुम खाते हो तो वहां से आता है, वहां से तो आता है, सब चीज आता है। देंदा दें लेंदे थक पा, तुम जितना खाते हो बहुत आता है। वहां से कोई भी ऐसी चीज नहीं है जो ना आए, वो तो आता है। अब तुम खाओगे तो आएगा, न खाओगे तो बंद हो जाएगा। ये लोग फिर तर्क करते हैं, न खाएंगे तो बढ़ जाएंगे। अरे तुमने ठेका लिया है क्या? बाकी परमात्मा कोई भी दुखवादी नहीं है, परमात्मा सुखवादी है। परमात्मा को पुकारो, परमात्मा को याद करो। परमात्मा अक्षर बोल रहा हूं, वैसे तुम परमात्मा तो देखो नहीं हो, किसी ने देखा नहीं है, हमने सतगुरु को देखा है।